संगवाणी ऐं डेरा सरकीअ में एसयूपी अॻुवाणनि ऐं कारकुननि जी आज़ादी ऐं शहीद डॉक्टर अनवर, शहीद काइमदीन सरकी, शहीद मुमताज़ ॻुरड़ जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ मर्कज़ जे सॾ ते दादू प्रेस क्लब अॻियां एसयूपी लाड़कानी डिवीज़न जे नाइब सदर अब्बास चांडियो, काज़ी ज़ाहिद, सदाकत शेख, गफ़ार बबर, मोहम्मद चना जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंखे ख़िताब कंदे अॻुवाणनि चयो त एसयूपी जी ईमानदार अमल ऐं अवाम जी मक़बूलियत ॾिसी सिंध जा हुकुमरान वाइड़प जो शिकार थींदे कॾहिं कारकुननि मथां हमला कया था वञनि त कॾहिं गिरफ़्तार कयो थो वञे। असांजे कारकुननि खे बिना जवाब गिरफ़्तार कयो वियो आहे। असीं हुकूमत जे अहिड़े रवैये जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। हिननि मुतालबो कयो आईजी सिंध खां त असांजे कारकुननि मथां कूड़ा केस ख़तम कया वञनि ऐं एसयूपी जे शहीद कारकुननि जा कातिल गिरफ़्तार कया वञनि। अज़ीज़ुल्लाह ख़ासकेली, टोंग न्यूज़, दादू।